अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों मां आया तव्हांजो मोहित गंगवार जेके तव्हां यूट्यूब चैनल गंगवार ड्रामा ते नया आयो तो मेहरबानी करे चैनल के सब्सक्राइब कर घंटी बटन क्लिक कर नोटिफिकेशन आल के छॾींदा पिया। दोस्तों जीअं त मां तव्हांखे ॿुधायां था ज़िंदगी ड्रामे जे बारे में जेको आहे तव्हां छा एपिसोड ॾिठा आहिनि, हुन में छा थियो आहे, सभु कुझु तव्हां ॾिठो आहे, अॻिते हाणे छा थियण वारो आहे इन बाबति असां तव्हांखे ॿुधाईंदा पिया। दोस्तों जीअं त रबन वारा जेको आहे ओठो लुकमान वारा जेको रबन जे अॻियां बीठा आहिनि, छा जेको आहे हिनखे जेको आहे त सटको ॾींदा ऐं लटनि सां विझी हा पहिरियों दोस्तों तव्हांखे ॾिसण वठण मिलंदी जेको आहे रबन खे जेको आहे लटनि सां अधमो करे जेको आहे हुनखे बेहोश करे मतिलबु निकिरी वेंदा पंहिंजे उनखां बाद जेको आहे पंहिंजे घर वेंदा। घर में चवंदा त हाणे घर खे ख़ाली करे हाली निकिरी वञूं। पोइ उनखां बाद जेको आहे लुकमान वारा चवंदा आहिनि पहिरियों हिननि बाग़ी खे हिते ख़तमु करे पोइ असां हलिया वेंदासीं ॻोठ खे ख़ाली कंदा, घर खे ख़ाली कंदा, पर ओठो चवंदो घर खे ख़ाली कोन कंदासीं। उनखां बाद जेको आहे त कलसूम चए थो तव्हांखे भली मारियो, जेकॾहिं मां जेकॾहिं गुनाह कयो आहे तव्हांखे भली अहिड़ा मतिलबु कुझु ॻाल्हियूं करे थो तव्हांखे भली मारे छॾियो, अहिड़ा कुझु ॻाल्हियूं करे थो। उनखां बाद जेको आहे तव्हांखे अॻिते इहो ॾिसण वठण मिलियो त कमाल खान रईस गफ़ार खान चए थो जेसि ताईं इहो शादी न थींदो तेसि ताईं हिन दुश्मनी कोन ख़तमु थींदो। मां त अहिड़ा ॻाल्हियूं करे थो पहिरियों दोस्तों अॻिते तव्हांखे इहो ॾिसण वठण मिलंदो त काफ़ी दोस्त परेशान आहिनि छा रबन जो शादी थींदो या न थींदो। पहिरियों दोस्तों जेको आहे त रबन जो शादी तव्हांखे थींदो इन बाबति तव्हांखे वीडियो ठाहे असां अपलोड कंदा आहियूं तमामु जल्द। सभु खां पहिरियों असांजे चैनल खे सब्सक्राइब थींदा वीडियो ॾिसण लाइ तमामु जल्दी इहो वीडियो ईंदो सुभाणे इंशाअल्लाह।